जय झूलेलाल। सभिनी ॿारनि खे जंहिं बि 10th ऐं 12th पास कई आहे उन्हनि खे खोड़ खोड़ वाधायूं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधनि, इहे मुंहिंजी शुभकामनाऊं आहिनि। इन एडमिशन जे प्रोसेस में तव्हां सभिनी ॿारनि खे असांजा जेतिरा बि माइनॉरिटी कॉलेज आहिनि उते सिंधी कोटा जा लेटर खपंदा आहिनि। सिंधी कोटा में अगरि तव्हांखे एडमिशन खपे त तव्हांखे घटि मार्कूं बि हूंदियूं त तव्हांखे सिंधी कोटा में एडमिशन मिली वेंदी, पर सिंधी जातीय प्रमाण पत्र तव्हांखे खपंदो आहे भई मां सिंधी आहियां। उहो महेश सुखरामाणी जे ऑफिस में झूलेलाल स्कूल जे पासे में निशुल्क मिलंदो आहे, काई बि चार्ज कोन्हे। तव्हां पंहिंजी मार्कशीट ऐं आधार कार्ड खणी अचो, असांजो स्टाफ वेठो आहे, तव्हांखे ओॾी महिल ई लेटर विदिन ए मिनट्स ठाहे करे मिलंदो। ऐं इहो टाइमिंग असांजो सुबुह 11 खां राति जो 9 बजे ताईं अथव। सुबुह 11 खां राति जो 9 बजे ताईं सिंधी कोटा जो लेटर केर बि अचे थो, तव्हां इहा जंहिंखे बि मैसेज मिले थो तव्हां इहो पंहिंजे ग्रुप में फॉरवर्ड कयो, सभिनी वटि इहो मैसेज पहुचे त असांजो सिंधी समाज जो कोई बि ॿार पंहिंजे एडमिशन सां पंहिंजे पढ़ाईअ खां वंचित न रहिजी वञे। जय झूलेलाल।